ये है मारवीअ जो खूह जो कि तव्हां ॿुधो हूंदो उमर मारवी जे किसे में मशहूरु आहे त मारवीअ खे उमर बादशाह खूह खां खणी करे ऐं ज़ोरी पंहिंजे किले में क़ैद कयो हो। उन उमरकोट में सो ही आहे पंहिंजो नगर पार्कर खां 36 किलोमीटर ओरते ही तव्हांखे ॾेखारियूं था जेको आहे सो ही आहे उहो खूह ॾिसी सघो था। तमामु वॾो ऊनो खूह आहे। हिन वक़्तु हिन में पाणी बि आहे, पाणी बि हिन में मौजूदु आहे, ॾिसी सघो था। सॼो ही पथर सां ठहियलु आहे, पथर सां ॿधल आहे, ॾिसो ॾिसी सघो था। ही ॾिसो था दोस्त हुनजे खूह जे करे ही स्पॉट जेको आहे सो मशहूरु आहे। जेके बि टूरिस्ट ईंदा आहिनि हिते उहो हिन खूह खे ज़रूरु घुमंदा आहिनि, छो त इहो खूह जेको आहे न इलाही क़दीमी आहे। ईअं सम्झो त ही 700-800 यानी 12वीं सदीअ जे ज़माने जो आहे। 700-800 साल क़दीमी खूह आहे, इन जे करे तमामु घणो मशहूरु आहे। असां बि इन खूह खे घुमण आया आहियूं, सो इन जे करे हिन खूह तां मारवी पाणी भरे पई त उमर बादशाह उनखे ॾिसी वरितो ऐं उनजे हुस्न जे करे उनखे खणी पंहिंजे हुन में क़ैद कयईं, पंहिंजो कोट में, उमरकोट में, पंहिंजे किले में। उहो हीअ आहे, ॾिसी सघो था खूह। हिकु दफ़ो वरी तव्हांखे ॾेखारियां थो, हे ई आहे।